नाम क्या है तुम्हारा? मेरा नाम है फकीर सनावला। कहाँ से गिरफ्तार हुए? आप थोड़ा बुधाएं आवाम जो था तो बुधाएं ना थोड़ा फकीर पाने तारुफ करा तारुफ मुझे यो है तमाम मजलूम आवाम जो तर्जुमान फकीर सनावला शर लोहन जी आई तो अख खोलो ना खबर तो निकलो निकलो वाह चरण तो चाहे कितना गिरफ्तार थियो आऊं राउती मां केड़ी जगह रे जी मुकाबलो थियो या इए मुकाबलो थियो न सर तू तेरी दावा कनो है तो माही मुकाबले में किए तो पता नहीं पे बस मुकाबले में कोई चंद ट्रियो भी होंदो उन ट्रियो भी होंदो फर्क का सही दिखारो घोटकीअ मां ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। घोटकी एसएसपी मोहम्मद अनवर खेतरा पारां धाड़ेल सनाउल्ला शर जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। धाड़ेल सनाउल्ला शर एसएसपी आरो बयान में पाण खे मज़लूमनि जो तर्जुमान फ़कीर सनाउल्ला शर तौरु बयान ॾेई रहियो आहे। धाड़ेल सनाउल्ला शर जी पाण खे फ़कीर ऐं मज़लूमनि जो तर्जुमान जे बयान ते एसएसपी सां गॾु पुलिस एहलकार खिलंदा रहिया। सनाउल्ला शर खे पुलिस पारां मुक़ाबले बाद गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। धाड़ेल सनाउल्ला शर मथां घोटकीअ जे मुख़्तलिफ़ थाणनि ते अग़वा क़त्ल फुरुन जा 7 खां वधीक केस पिणु दाख़िल थियल आहिनि। घोटकी पुलिस मूजिबि सनाउल्ला शर पुलिस खे 20 खां वधीक केसनि में घुर्बल हो। धाड़ेल सनाउल्ला शर 5 पुलिस जे जवाननि जिन खे शहीद करण जे केसनि में घुर्बल हुयो। घोटकी पुलिस पारां धाड़ेल सनाउल्ला शर जे मथां 50 लख जे इनाम जी पिणु सिफ़ारिश कई वई हुई। धाड़ेल सूमार उर्फ़ सनू शर खे पुलिस पारां रौनती जे कचे मां मुक़ाबले बाद किलाशनकोफ समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि त संदसि ख़िलाफ़ वधीक केसनि जो रिकॉर्ड पिणु चेक कयो पियो वञे। धाड़ेल सनाउल्ला शर सोशल मीडिया ते पाण खे मज़लूमनि जो तर्जुमान पिणु सॾाईंदो हुयो।